अज सुबह सवेर उथण साणी पप्पू मूंखे फ़ोन कई, चए तैयार थी अच त हलूं टंडोलायर हिकु दोस्त सां मिलणो आहे। ऐं कपिड़ा पाए चश्मो लॻाए तैयार थी पहुतसि पप्पू वारी दुकान ते। असां इहो फिटल मोटरसाइकिल कढियोसीं, निकितासीं टंडोलायर जे तरफ़। सो मूं गॾु सोचियो त हिकिड़ो छो न नंढिड़ो व्लॉग ठाहे दोस्तनि खे ॾेखारिजे, त अचो त शुरूआति करियूं पंहिंजे व्लॉग जी। टंडोलायर इलाइक़े में पहुचण सां सरसब्ज़ केला ऐं ज़बरदस्त बाग, चारों तरफ सावक सावक ऐं तमामु बेहतरीन वाइब्स अचण लॻी। ॾाढो प्यारो इलाइक़ो हो, तमामु बेहतरीन इलाइक़ो हो। तंहिं मूं पप्पू खां पुछियो, पप्पू ॾे ख़बर, मज़ो अचे पियो? पप्पू चए, बाबा ॾाढो मज़ो अचे पियो ऐं सुकून सां इंजॉय कयोसीं पिए। चइनी पासे ज़बरदस्त बागी बाग ऐं केला हुया, तमामु बेहतरीन। चारों तरफ बागी बाग आहिनि। दोस्त सां मुलाक़ात करण खां पोइ असां वरी छिकियोसीं वापसी जे पंध के ऐं टंडोलायर क्रॉस कयोसीं। टंडोलायर क्रॉस करण खां पोइ असीं सिधो पहुतासीं मुनीर रोड कांटे ते। टंडोलायर मां निकिरण खां पोइ असां पहुतासीं मुनीर रोड। इहे असांजो प्यारो दोस्त मुनीर। मुनीर कहिड़ा हाल आहिनि? कीअं पियो वक़्तु गुज़रे? हीअ अचण सां गाॾी ते किरी पियो, ॾही पियो। पप्पू ॾे ख़बर? शुक्र आहे, शुक्र आहे। फाज़िल स्टॉप ते मुनी रोड कलाक अधु वेही मानी खे भेड़ो ॾियण खां पोइ असीं निकितासीं पंहिंजे पंध जे तरफ़ वापस। पप्पू खां मूं घसि पुछे, पप्पू ॾे ख़बर गर्मी कीअं? पप्पू जे बाबा ॻाल्हि ई न पुछे, ॿई हथ मथे ते आहिनि, ॿुधई। मुनीर खां कांटे तां निकिरण खां पोइ असीं पहुतासीं चंबड़ सिटी। चंबड़ क्रॉस करण खां पोइ गुलाबली गाड़ी चंबड़ वारो रोड शुरू थियो। रोड माशाल्लाह नओं ठहियल आहे, A1 गाॾी टापो टाप पे वही। पप्पू गाॾी पे हलाए, ऐं पुठियां वेठो। पप्पू खां मुंहिंजो ख़्यालु कजी, फाको करे लॻूं, आया सही सलामत में तव्हां वरी फटिजी न हलूं। पप्पू अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, ऐं जेको सो पाण सही सलामत पुॼी वेंदासीं, तूं टेंशन न वठि, ड्राइवर ऐं पको आहियां। पप्पू खे मुंहिंजो सही आहे। पप्पू टुवाल जो ॿुटो ऐं मुंहं खे वेढ़ी, गर्मी ॾाढी लॻी पई हुई, गस त लॻी वई पप्पू खे। वञ प्यारियो मांसि पाणी नलके ते। पाणी पीअण खां पोइ वरी असां छिकीसीं पंहिंजी मंज़िल ऐं रोड जी। सॼी वाटी इहा ई हालत हुई, सॼो टुटल भॻल रोड हो। पप्पू खां मुंहिंजो बसि हाणे रुगो ख़ैर सां घर पुॼूं। चंबड़ क्रॉस करण खां पोइ असांखे मिलियो टुटल रोड। टुटल रोड सां गॾु असांखे चारों तरफ़ लट, मिटी, धूड़ ऐं देवियूं मिलियूं। 6 वाटर ते पहुचण खां पोइ पप्पू चयो, विचां था हलूं? मुंहिंजो न रोड ते हलूं? पप्पू चए, न रोड खां विचां वारी पटड़ी बहितरीनु आहे। छो? रोड सॼो टुटो फुटो पियो। हुतां खां पाण खे वरी 10 मिंट लॻंदा, हितां पाण 5 मिंट में ई पहुची वेंदासीं पंहिंजे दुकान ते। कची पटड़ी वठी 5 मिंटनि में पहुतासीं पप्पू वारे दुकान ते। पंहिंजी डेस्टिनेशन ते वेठो आहे बचलो कुमार। बचला कहिड़ा हाल आहिनि? हवा थी आहे जी टंडोलायर मां ॾाढो थकिजी पियासीं। ओके बाय।